नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान सुपर लीग PSL 5 में अॼु कोयटा गैलीलेटर्स ऐं मुल्तान सुल्तान आमो साम्हूं थींदा। PSL सीरीज़ 5 जो 24हों मैच अॼु खेॾियो वेंदो। दिफ़ाई चैंपियन कोयटा गैलीलेटर्स ऐं मुल्तान सुल्तान जे विच में लाहौर जे क़ज़ाफ़ी स्टेडियम में शाम जो 7 वॻे मैच शुरू थींदो। कोयटा गैलीलेटर्स जी टीम लाॻीतो 4 मैच हारण खां पोइ हाणे टूर्नामेंट में पंहिंजे बका जी जंग विढ़ंदी। कोयटा गैलीलेटर्स जा 2 मैच बाक़ी आहिनि जेके खेसि हर सूरत हाल में खटना आहिनि। हिकु मैच हारण जी सूरत में संदसि प्ले ऑफ मरहले में पहुचण जा इम्कान बिल्कुलु ख़त्म थी वेंदा। गुज़िरियल ॾींहुं लाहौर कलंदर्स ऐं पेशावर ज़ल्मी जे विच में क़ज़ाफ़ी स्टेडियम में मैच खेॾियो वियो हो, जंहिंमें लाहौर कलंदर्स कामयाबी हासिल कई। पेशावर ज़ल्मी लाहौर कलंदर्स खे खटण जे लाइ 188 रन्सनि जो हदफ़ ॾिनो, जेको लाहौर कलंदर्स 5 विकेटनि जे नुक़सान ते हासिल कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।